अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेरदिल हाणे मिठल खे राज़ी करे वेंदो? छा रेस बालाजी खान राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो? छा मिठल खान हाणे पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾींदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी आहे असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾींदो शेरदिल जेको आहे मिठल मथां ज़ोर वधाए छॾींदो। उन खे चवंदो त अगरि जेकर तूं हींअर मुंहिंजी ॻाल्हि नथो मञी त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो ठाह न आहे। मिठल खान चवंदो त शेरदिल तूं नाराज़ न थी, मां तुंहिंजी ॻाल्हि ते राज़ी आहियां ऐं रुॻो तव्हां नूरल खे राज़ी कयो। मां पंहिंजी धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾियण लाइ तयारु आहियां, बसि शेरदिल तूं नाराज़ न थी। शेरदिल चवंदो त चाचा मिठल तो इहा मूं मथां भलाई कई, तो मल्हार खे संग ॾियण जी कोशिशि कई, मतिलबु त हाँ कई। जेकर तूं हाँ न करी हा त पोइ तुंहिंजो राबेल बि रुली वञे ऐं मल्हार बि हमेशह हमेशह लाइ चरियो थी वञे। जेकर मिठल खान तो इहो भलो कयो। शेरदिल चयो मां तुंहिंजी ॻाल्हि ते राज़ी थियुसि। शेरदिल चवंदो त चाचा मिठल अगरि जेकर तूं वारी ॻाल्हि ते राज़ी न थी त पोइ बि दर बदर थी वञे हा ऐं मल्हार बि दर बदर थी वञे हा ऐं राबेल बि दर बदर थी वञे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾींदो त रिस बालाजी खान जेको आहे उहो मिठल खान खे धमकी ॾींदो। मिठल खान खे चवंदो त अगरि जेकर तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो मञी त पोइ हाणे मूंखे बि ज़बरदस्ती करणी पवंदी, मूंखे बि पंहिंजो ॾाढ ॾेखारणो पवंदो ऐं मां राबेल सां बि ज़बरदस्ती शादी कंदुसि। जेकर हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी। मिठल खान चवंदो त रिस बालाजी खान न ही तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजी अॼु क़बूल आहे, न ही सुभाणे क़बूल थींदो। जो राबेल मुंहिंजी धीउ आहे ऐं मुंहिंजी जाथे बि वणे मां उनजो रिश्तो कराए सघां थो, इन में तव्हांजो कुझु बि न वञे। रिस बालाजी खान चवंदो त मिठल खान अगरि जेकर तूं राबेल जी ॿिए हंधि शादी कराई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। जेकर तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजे ख़िलाफ़ वञी सोच के हर हाल में राबेल जो संग। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां मल्हार जेको आहे मिठल खान खे सम्झाईंदो, उन खे चवंदो तो इहो सुठो कयो तो असांजी ॻाल्हि मञी वई, अगरि जेकर तूं असांजी ॻाल्हि न मञी हा त पोइ रिस बालाजी खान असांजे विच में टपो खाए ऐं तोखे मराए छॾे ऐं राबेल सां शादी करे वञे ज़बरदस्त। हाणे त राबेल त मुंहिंजे हथ में आहे ऐं न ही मां उनखे राबेल जो थियण रिस बालाजी खान खे कॾहिं न ॾींदुसि। राबेल सिर्फ़ु मुंहिंजी आहे ऐं राबेल सां मां ही शादी करे सघां थो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।